क्या और सुनाओ, क्या हाल है? खैरियत ठीक ठाक? हाँ सब खैरियत है। ॾाढे ॾींहं खां पुठियां मिलण आई। बस थोड़ी परेशान हूँ। अरे हाय परेशानी मूंखे ॿुधा न, आउं छा लाइ वेठो आहियां? तो ये हर परेशानी आउं ख़त्म कंदुसि। मेरी परेशानी ये है कि अगर तुमने मुझसे शादी करनी है। हाँ पोइ आउं छा लाइ वेठो जा फेरा कढां? शादी तो करूँगा तुमसे। पहले मेरी बात सुनो। हाँ ॿुधाओ ॿुधाओ। अगर तुमने मुझसे शादी करनी है हाँ तो 1 महीने के अंदर कर लो, नहीं तो मुझे भूल जाओ हमेशा हमेशा के लिए। किधर तुम जा रही हो कहीं किसी काम से? मेरा रिश्ता लग चुका है। हाँ रिश्ता नहीं, मैं शादी करूँगा। मैं अज शाम जो वही तो अबाक चवा। वो तुम्हारा मसला है, ठीक है। मुझे तुम्हें बताना था, मैंने बता दिया। अब तुम जानो, तुम्हारा काम जाने। मेरे घर वालों ने दूसरी जगह रिश्ता लगा दिया है, वो सिर्फ मेरे हाँ के पीछे बैठे हैं। अगर तुमने 1 महीने के अंदर मुझसे शादी करनी है तो कर लो, नहीं करनी है तो मुझे बता दो। मैं अपने घर वालों को कब तक आश्रय में रखूँ? मैं उनको हाँ कर देती हूँ, वो मेरे शादी कहीं चली थी जा। मैं तुम्हारे लिए रोज रोज चक्कर घर का गली का काटता है वो दिसी को नहीं। मैं ही शादी करूँगा तुमसे। देखो मेरी बात सुनो। सुनाओ। रोज गली के चक्कर काटना और शादी करके घर बसाने में बहुत आसमान और जमीन फर्क होते हैं। बात मेरी सुनो, मैं भी रोज अब आगे आगे पुठा रोज आस्ते आस्ते कचहरी कर रहा है। यदि वो थद्दा देगा ना, मेरी बात तुम समझेगा, फिर मैं उसको आपके बारे में बताऊंगा। तब तक चाहे उम्र गुजर जाए। नहीं उम्र चरी दी जा। ब ॾींहं सिर्फ मूंखे ॾे, 2 ॾींहं 3 ॾींहं अबा ठका जे घर हूंदो। ॾिस ठीक है, देखती हूँ। कावड़ न करनी, कावड़ न। अगर नहीं कर सके, ये तुम्हारे पास आखिरी मौका है। ये बिल्कुल लास्ट समझते हो ना? लास्ट मौका। नहीं लास्ट छा, 2 ॾींहं खाली ॾे मूंखे, 2 ॾींहं। 2 दिन के बाद अब्बा तुम्हारे घर रिश्ता लेने आ जाएगा। वो पा भाई शादी कदा दे खुदा आएगा तो मज़ो तो है। हैं शादी होगी अपनी। मुझे कारण समझी को नहीं जा। पहले हो तो सही। अरे थींदी मुझे तो तुम्हारे बातों पे भरोसा नहीं। पिछले 3 साल से बोल रहे हो यार। 3 साल से तुमने तो मुझे अज बताया है तुम्हारा रिश्ता आया है। अभी तो पहले कभी नहीं बताया रिश्ता आ रहा है। मतलब मैं तुम्हें 4 साल और नहीं बताती तो तुम रिश्ता नहीं भेजते? यार भेजदा। तुम अभी कह रही हो ना 2 दिन मैं 2 ॾींहं लगांदा, 3 ॾींहं पंहिंजे घर ईंदो, पंहिंजो रिश्तो ते थींदो, पोइ आउं घोट बणजंदो। अलाए घोट तूं मुंहिंजी कुंवार। खिल त सही तरो। हाँ खिलींदी न, फुल करंदा फुल। इतवार कर छा थियो न वरी जुटिजी वई आहीं? छा थियो? पेट में सूर पियो न? जा ॻाल्हि त सही। मेरे सबसे बड़े सूर तो तुम हो। हाय तुम्हारे जड़ी नहीं खुदा है। और अगर तुमने ये रिश्ता पक्का नहीं किया ना, मैं वाकई में तुम्हें मार दूंगी। हाय तू मुझे ये नजरन से मारे छॾींदी चरिया। अलाए हाय कोई हो छॾिया था, कोई हो। शादी पंजी थिए पई, शादी पंजी थिए पई, मिठड़ा मथी मई महीने ना 2 ॾींहं खां पुठियां एतवार कर किल मस गुस्से माला थो मस ने बागी। हाँ वञा भाग पचाया। अलाए राज़ी थींदो, अलाए कौन राज़ी थींदो। नहीं मैं कह रहा हूँ राज़ी होगा, क्यों नहीं होगा? एक लौता बेटा हूँ, राज़ी तो होगा, क्यों नहीं होगा? मैं आज ही जाके कहूँगा। कावड़ करना और जरूर करना। हाँ हम अभी जाके अभी तू मुझे वेंदी ना डायरेक्ट घर वही अब्बा जे पेरी में जले वही रहंदुसि। सही है? और अब्बा ना माना तो नहीं मानेगा। एक लौता बेटा हूँ, क्यों नहीं मेरी गाल मानेगा? चले ठीक है, देखते हैं। और सुनाओ। हाय खबरों पूछींदी ना, सुनाओ। असल मरियो खिल। और तुम्हारी बहन की शादी हुई? कौन सी बहन? मैं तो इकलौता बेटा हूँ। तुमने बोला था ना मेरी बहन की शादी। अरे वो मेरी कजन है। अच्छा हाँ ॾिसंदी घर मुझे तू तो आई को नहीं मुझे ख़बर। मैं कड़ी मथा खणी ॾिसंदी आई, मुझे ख़बर लिकी ॾिसंदी आई। हो गए इतवार का। कब है शादी? कंहिंजी? मुंहिंजी पंहिंजी कजन की। हाँ कजन जी मथी महीने 14 तारीख़ ते। तू ईंदी है? वो मथे महीने। हमारी उनसे पहले हो जाए। हाँ पंहिंजी त झट थींदी, हफ़्ते अंदर थींदी। ॾिसजे। हाँ भूलना नहीं। आऊं तो भूल चरी दी जा। आऊं मानी खेल भूल सघां थो, पानी पीअण भुलिजी सघां थो, तोख तो भुलिजां चरी जा। तोख जॾहिं न ॾिसंदो आहियां न, निंड ई कोन ईंदी आहे। निंड एतबार कर जीअं न मवाली हुजे चकर अचेसि, ओ ईअं मूंखे चकर ईंदो, तोख न ॾिसंदो आहियां।
तू मेरी जिंदगी है तू ना तो सिंह बाकी खिलखिल हाय हाय अजून मारे शरीली मारे हाय हाय जुमाई करी छा बे छा बे न्यारी छा ॾिठो अथई मारी पोपरीअ लाइ केॾा वई हुनजे आसरे वेठो तूं ॾे ख़बर तूं हुते बस यार छा करियां अरे जिसां इश्क करियां थो न हाणे उहा हर बार बार मूंखे तंग करे पई शादी कर मूंसां पोइ हाणे आउं ॾिजां थो किथे बाबा खे जे ॿुधाए छॾियुमि न बाबा अॻे मूंखे अहिड़ो मारींदो हाणे तूं ॾस ॾियां करियां छा अच्छा पिणे खां थो ॾिजे न बागा पंहिंजा पिणे बि त शादी कई तॾहिं त तूं पैदा थिए पिणे खां छो थो लाराई एॾो जिॾां थो किथे लठ खणी हणी न पोइ अड़े लठ हणंदो छा थींदो मथो फाटंदो पटी कराईंदासीं पहिरीं बि टे चकर मथे हरां ईअं अच्छा तूं परेशान न थी आऊं आहियां न आऊं आहियां आऊं तुंहिंजे पे खे पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे हा ॿुधा हुकुम करो मुंहिंजा संगती आहिनि उन्हनि खे दावत ॾियणी पवंदी गौर कोन ॾींदा हा पर उन्हनि निभागनि जी हिकिड़ी वरी ॿी आदत आहे कहिड़ी ख़बर ने खाईंदा थोरो खणंदा जजो ए मां चरिया पोइ बि खुटको छो थो करी ख़बर माण्हू ॾिसंदा वाह खमूअ जी शादी में माण्हू केतिरा आया आहिनि माण्हू त सही आहे पर खणंदा न बाबा उते वरी मूंखे मारींदो किथे त किथे नुक़सानु करिणो पवंदो चलो सही आहे तूं ख़ाली ॻाल्हि कर अॼु चलो ठीकु आहे हाणे तूं हीअं कर पहिरीं पिणे सां तूं वञी ॻाल्हाए ऐं ॾिसां हुनजो मूड कहिड़ो आहे पोइ आऊं वेंदुसि आऊं ॻाल्हायां तूं ॻाल्हाए त सही चरिया लठ जो खुटको न कर लठ हाणे तूं गुसाए वञ किथे मारे न मूंखे पोइ आऊं आहियां न आऊं परेशान छो थो थिए तूं हूंदी मुंहिंजे पुठियां बीठल हूंदी न आऊं तोसां गॾु आहियां चलो सही आहे तूं वञी पिणे सां ॻाल्हाए आऊं तोसां गॾु आहियां ईअं सम्झ तोसां गॾु ई आहियां ठीकु आहे तूं हुन खां पोज़ीशन वठ छा थो चए अच्छा राज़ी आहे त ठीकु आहे जेकॾहिं न त पोइ वरी आऊं वेंदुसि पोइ तूं हलंदी न आऊं हलंदुसि तूं घबराई छो थो पर मुंहिंजो वाइदो यादि रखिजे दोस्त मुंहिंजा तुंहिंजी शादी में ईंदा भले अचनि पर थोरो थोरो खणनि खणंदा जजो न थोरो थोरो ॻाल्हि सिधी खणंदा जजो बाबा मारींदो यार अरे आऊं आहियां वरी पिणे खां तोखे आऊं बचाईंदुसि चलो सही आहे आऊं वञी थो अॼु ॻाल्हायां हा वञ अगरि राज़ी थियो त सही आहे ख़बर कर चलो सही आहे अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम सलाम वाह 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 तो जहिड़ो त वाॾो न पारे न ठठे ज़िले में आहे कोन्हे ॿुधायोसि अहिड़ियूं खटूं बनाईंदो आहीं 4 माण्हू आहिनि न पट ते न भुलिजियोसि मुंहिंजो न बाबा न कावड़ न कर बाबा कावड़ न कर चयो न छा मैंने तो चयो छा बाबा ये बाबा बेकार कारीगर आहियां न बाबा मूं आऊं जेका खट ठाहियां थो 4 माण्हू वेनि त जुड़ियो अरे ईअं नथो चवां आऊं वेरे तुंहिंजा 32 जोड़े छॾींदो हथोड़ी बाबा 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 किली कर तूं मूंखे छॾ मूंखे हा छॾ पर तूं ॿुधाए तूं हुते छा जे लाइ अचण जी तकलीफ़ कई आहे बाबा हा ॾिसी कोन ॾिस ॾाढी अच्छी थियण लॻी आहे शादी त करा मुंहिंजी हाणे छा चए केॾा चए छा शादीअ जो बाबा ॿियो कुझु कोन थो दौलत कोन घुरी मां कहिड़ो कमु धंधो कंदो ईअं सॼो ॾींहुं शहर जा कुता वठे दौड़ाईंदो हिकिड़ो त ॾिसे थो महांगाई चोट चढ़ी वई ॿियो हुन अलाह साईं जी रहमत सभिनीनि खे दर बदर करे छॾियो आहे खाइण जे वेले लाइ कोन ऐं तोखे वरी शादीअ जी पई आहे बाबा सुबुह मां खाली तुंहिंजे करे चांहि पीआंदो सॼो ॾींहुं वारे यार खमण सां गॾु आहियां उन घर मानी कंदो तुंहिंजे घर जी मानी कोन कयां हा त मूंखे ख़बर आहे मुंहिंजे घर जी तूं खाईंदे बि कोन तूं दर बदर थी होटलुनि तां टुकर पिनंदे छोजे कमु धंधो करीं कोन ऐं ॿी ॻाल्हि ॿुध तुंहिंजी त खणी उमिरि वञे पई छा थियो वञे थो किथे बाबा बस मूंखां पुछियो आहिनि जंहिंजी माईअ खे मोए 7 साल थिया आहिनि मुंहिंजा जज़्बात कीअं था उभरनि कॾहिं खां मुंहिंजे लाइ पोड़ी सोरी ॻोल्ही आहिनि एॾो सारो थियो ईअं सॼा ॻोठ पियो पिने का ॾिसी मूंखे बि परणाई आहे पोइ खणी तुंहिंजी भाउ सोचियां बाबा बीहो हिकिड़ो जनरेटर वांगुरु सॼो ॿियो रफी अञा शादी पुट जी शादी कोन कराए जॾहिं मुंहिंजा जज़्बात आहिनि जेके तुंहिंजे साम्हूं बि ज़ाहिर पिया थीनि बाबा भाई पुट जी शादी कर पोइ खणी तूं 10 शादियूं कर पहिरीं पुट जो भलो कर बाबा हला सोचूं त का छोरी तो ताड़ी ॻाए हा ॾिठी क़ुरान मसीत में ॾिठी हुन जी का पोड़ी सोड़ी मुंहिंजे लाइ बि ॻोल्हे वठ बाबा पहिरीं मुंहिंजी शादी करा पोइ तुंहिंजी भई घोट थी वियूं न
बाबा इहो ना कर बाबा, पहिरीं मुंहिंजी शादी। हा बा तूं नालो तो ॿुधायो कहिड़ी छोरी तो फसाई आहे? ए बाबा नूरा निंदन की धीअ। वो करीमत गुक्की। ए बोल तो बि फेरा कढी थो जाओ न पाड़े जा। पोइ इहा नूरानंदड़ी की त मूंसां बि न लॻाए न, पर हाणे ॻाल्हि ॿुध, तोखे आउं इश्क जी शादी कराईंदुसि कोन। छो बाबा? शादी जिते आउं चाहींदुसि उते तुंहिंजी कराईंदुसि, बाक़ी इश्क वारी शादी वादी पसंदि कोन्हे। हल निकिर हितां, निकिर। छा थियो नबागा वरी छा थियो? यार तो अहिड़ा ॿार न ना थियो? बाबा मूंखे मारियो यार, अहिड़ो मारियो। बागा जिथे वञो पंहिंजे माशूका लाइ बिया तो जी रड़ पई पए। निभागी हिकिड़ो अचण लाइ तयार कोन्हे, मंडी घिसकियो घिसकियो अचे थी, ॿियो तो जूं रड़ियूं ॿुधी हुओ वॼी अरे यार तो त चयो वञी ॻाल्हि आहे बाबा सां, ऐं ॻाल्हायो मूंखे मार कढे हाणे बसि। लठ आई फादर त कोन आई न। पादर ऐं लठ में केॾो फ़र्क़ु, लठ वॾी हाणी कढी। लच्छू मुड़ुस पिया खाइनि, तूं घबराई छो तो? रत बत त कोन निकितो, सुठो थियो पादर कोन आई तोखे। अरे यार तूं रो न, आऊं तो वञी ॻाल्हायां तुंहिंजे पैसा, को मसलो कोन्हे, पर आहे वॾो निभागो नांगो। 2-3 दफ़ा मूंखे पादर उछलाया आई। अरे यार हिकिड़ो पादर तो उछलायो, हाणे अॼु दुआ कर ॿियो हाणे त जोड़ी मिली वेंदी, मज़ो थी वेंदो। लियो तूं लॻो पादर जे बारे में ॻाल्हाईंदो यार, छा आहे तूं मुंहिंजी शादीअ जे बारे में ॻाल्हाए न। किथे उहा छोकिरी ॿिए खे न मिली वञे यार, ऐं किथे कुंवारो न रहिजी वञा। परेशान न थी, अल्लाह मालिक छोरियूं जाम ॿी कात करे वठंदासीं, तूं घबराई छो? न मूंखे इहा ई खपे यार, ॿी न। तोखे ख़बर आहे आउं बि हिन मंडी सां इश्क कंदो शुरू में हथ जो लिकी लिकी वेंदोसि। निभागी हिकिड़ो निभागी जे करे मुर्गो मूंखे नांग खाधो हो। किथे कोन्हे, आउं पंहिंजी कहाणी पियो ॿुधायां, तूं पाण डिॼी वेठो यार। डिॼणो यार त इश्क में मोहबत में पादर बि खाइणा पवंदा आहिनि। तूं अला कहिड़ो आशिक़ आई? ना यार आउं बाबा जा पादर खाई खाई मरी वियो, छोकिरी पे जा कोन कींदो। छोकिरी जे पे जा पादरनि सां दिलि खे सुकून मिलंदो। तोखे ख़बर आहे घटि में घटि सहुरे जो हथ मथे ते हूंदो। हथ मथे ते हुजे, पुठी ते न हुजे। मुंहिंजे पोयां हो निभागो सहुरो मुंहिंजो, ख़बर आहे अञा ताईं छोरी मूंखे नथो ॾे। अच्छा बसि घस पियो ॻोल्हियां किथां थी मंडी मिले, कुल्हे ते रखी भॼांसि। ए वञ यार, तूं खणी भॼंदीसि? खणी भॼी वेंदोसि। तूं तो वांगे थोरी यार, मूं जेके पादर खाधा आहिनि तो खाधा हुजनि त इहा सम्झो सिसी ते वार ई कोन हुजनि। हा यार इहा ॻाल्हि तारी सही आहे। पोइ घबराई छो तो? पिणे खे ॾियूं था मोह, अलाह मालिक हेॾां होॾां पिणे खे खणी के डंड में हणंदासीं, छोरी खणी भॼी हलंदासीं। हा यार वाह जी के यार। गॾे चहिरो थियो ई आहे। दा इहा ॻाल्हि न, पोइ त हल हींअर ई बाबा सां ॻाल्हायूं। हल बाबा ॿाहिरि निकितो अलाए केॾां वियो, हल निहारियूंसि पहिरीं। दा जुमा ओ बाबा साम्हूं कमु पियो करे। ॾिस हा वञी हुन सां ॻाल्हाए शादीअ जे बारे में, तसले सां ॻाल्हाइजे। ऐं हिते बि लिकी ॾिसां थो। तूं बि ॾिस कहिड़ो थो असरु करे पिणे सां। पी 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 चाचा कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो? हा नबू नंदड़ी जा पुट ॿुधाए कहिड़ा हाल आहिनि? तूं ख़ुशि आहीं? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं फर्स्ट क्लास। दे ख़बर कीअं अचणु थियो? चाचा वो तुआरे छोरे जूं हाणे खड़ाऊं पियूं निकिरनि, हुनजी शादी कराए छॾ हाणे। अल्लाह अथई माना त हुनखे ख्वार करण वारो, ज़लील करण वारो, मुंहिंजे नाजाइज़ पुट खे हेॾा होॾा दर बदर करण वारो तूं आहीं। अचु थोरो मूंसां कठे, तोखे आउं सम्झायां थो। हले 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 दी 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 वॾो आयो आहे पटका ॿुधी शादी कराए मुंहिंजे पुट। अड़े बी केॾा थो वञे? अड़े हेॾा अच, अड़े हेॾा। यार वाकई छोरो चए सच थो, जवान बि थी वियो आहे ऐं घर में का माई बि कान्हे जेका का खणी लोलो पचाए असांखे ॾे। हिन जी शादीअ जे करे लोले पचाइण वारी बि हिकिड़ी अची वेंदी। हाणे वञ तो हुन माईअ सां ॻाल्हायां ऐं हिन छोरे मूं वारे जी शादी कराए थो छॾियां। ए जुमा ओ ॿुध तोरे यार खे ॿुधाए छॾ
त तुंहिंजो पे वियो आहे तुंहिंजी संगेरी लाइ ॻाल्हाइण, तुंहिंजी शादी कराईंदो। हा ॿुधाए छॾिजेसि। शादी मुंहिंजी थिए पई, शादी मुंहिंजी थिए पई। हर साल झाड़ा ॿार ॼणींदो, हर साल। तो ॾिस मारे सोरे खे ॿुधाईंदो, ॾिस। हा वाह खमन, ॾाढो ख़ुशि लॻो पियो ई। पर यादि रखिजे, शादी मूं ते कई आहे तुंहिंजी। मुंहिंजो वाइदो जेकॾहिं भुले न त सुठो कोन थींदो। मुंहिंजा दोस्त ईंदा, ठीकु आहे, खाईंदा थोरो, खणंदा ए जजो। तूं आहीं केरु? हाणे तूं मूंखे सुञाणे कोन थो? ए वञ वञ, तोखे कोन थो सुञाणा। ए चरियो थियो, हेॾी वॾी मूं महिनत कई, हाणे सुञाणे कोन थो? शादी तुंहिंजी ते थी वई। ए पाण मूंखे शादी अलाह सां ई कराई, तो कोन मंज़ूर कराई मुंहिंजी। ए मुंहिंजूं महिनतूं आहिनि। ए तो कहिड़ी कोॾा रही तो तुंहिंजी महिनतूं। पिणे खे पटका जे लाथा में पिणे जा जूता खाधमसे। वञ वञ वञ, कोन थो सुञाणा तोखे आऊं। मूंसां फिटाईंदे आऊं तोखे ॿुधायां थो, सुठो कोन थींदो। हा भले भले, तूं वञ वञ, कोन थो अल्लाह सुञाणा। कंदो ये शादी कोन थींदी। जे थी वई न त तूं मूंखे मंझ ई न। ख़ुदा कंदो तुंहिंजी कुंवार खे गॾरूं पवंदी। ख़ुदा कंदो तुंहिंजा बच्चा इहे जेके ख़्वाब ॾिसे पियो न, नेस्तो नाबू धूड़ पवंदी। मूंखे ग़लती थी वई, ग़लती। शादी कोन थी, ग़लती थी वई। हाणे जिब जेके न ज़बान जेकी न निकिरी न, जेकी ॻाल्हि निकिरी वई न उहा थींदी। भाग ने अहिड़ी पिटू नाले यार, अहिड़ी पिटू नाले। मञ पाण त बचपन जा यार आहियूं। मूं मज़ाक अहिड़ी, मुंहिंजो मज़ाक कोन थो सही सघी। न कंदो वञ, खाधे ते मज़ाक न कंदो। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं त ठहियो ते ओसे पासे जेके ॻोठ सभिनी खे वठी अची थैलियूं खणी अचनि, भले भत खणी वञनि। सही आहे तो? हा मां तो को मज़ाक कयुमि, तूं यार तूं एॾो कावजी वई, पिटी न जी पई। खाधे ते मज़ाक न न हूअं सिर खपे हाज़िर। बाबा पिट ना ॾिज बसि। तोखे ख़बर आहे न, बूटियुनि लाइ मूं इहा महिनत कई। हा इतबार कर, ॿ मूं गॾाए, सॉरी मां गॾे न, मेयूं कारियूं मेयूं मूं वरितियूं आहिनि। अच्छा ये ॻाल्हि आहे। हा बसि आउं वञा पियो, तयारी थो करियां, दोस्तनि खे वॾा वॾा देगड़ा द्वारे रखायां थो। वञ वञ, बसि वञा थो। बसि वञ वञ वञ। ख़ुदा बेड़ो घर करे पिटी न जी पई हुयो। जो मुंहिंजी कहिड़ी ख़ुशी में गाना पे ॻायमि, सो बि विया विसरी मूंखे। पिट डंड शुरू करे छॾी। अलाह पिट मदा नहीं लगा। तो मुबारक हो हमको ये शादी हमारी। क्या हुआ, गुस्से से देख रही हो? अब्बा मान गया है, रिश्ता लेने आ रहा है आज। किसका? तुम्हारा, और अपना आप थोड़ी लेने आ रहा है। तुम्हारा अब्बा मान गया? और क्या, सच्ची? मुझे सच बताओ। और इसलिए तो मैं डांस कर रहा हूँ, देख। कब आ रहा है? आज आ रहा है, आज आपके घर आ रहा है। अच्छा, हाँ शाम को? और क्या, मैं क्या झूठ बोल रहा हूँ क्या? खुश थी चरी, आन खुश थी। तो मैं जाऊँ? कहाँ जा रही हो? ब्यूटी पार्लर। ब्यूटी पार्लर क्यों? ब्यूटी पार्लर नहीं, ब्यूटी पार्लर। वो क्यों जा रही हो? थोड़ी तैयार होके आओ ना। अरे, मेरा रिश्ता है। ओ अब्बा आपको देखने नहीं आ रहा, रिश्ता मेरा लेने आ रहा है, वो आपको नहीं देखेगा। लाजमी मुझे देख के रिश्ता मांगे। ओ मैंने देख लिया है आपको, टेंशन नहीं करो। चंडे जो टुकड़ो ही गदाए करूँ, चंडे टुकड़ो। ओए ओए शर्म आई थी ना। फिर मैं जाऊँ? अरे चलिए आइए ना, 5 मिनट वे तो सही, थोड़ा तसली थी दिल खे। ओए ओए धक धकेरो करे वीडियो। घर में मैं मिठाई विठाई बनाऊँ? अरे मिठाई जो गाड़ी घुराईंदो मिठाई चरी, और पूरे पाड़े रखींदा चरी तू ॾिस। फिर मैं जाऊँ? अरे चोरी चरी थी, चलो जाऊँ जाऊँ मैं तो सही। सफाई करूँ थोड़ी? अब्बा आंजे घर रहण कोन थो अचे, रिश्तो वठण अचे पियो, वरी उतां ई हलियो वेंदो, चवंदो वेहण अचे पियो, घर की सफ़ाई ही करियूं। तूं कचारी कर मूंसां चरी, नकद को मुंह धप कढी कर, तूं नकद हथ रखी एतकत कर। ओए होए जाऊँ कपड़े इस्त्री करूँ, नए कपड़े पहनने के लिए। सुभाणे जीअं तूं आई ना, 10 मिनट हो गए, मैं जाऊँ। अरे आज मेरा रिश्ता लेने आ रहे हैं। रिश्ता तो क्या हुआ, आएगा तो आज आएगा, रात को आएगा, अभी थोड़ी आएगा। अरे यार कावड़ छॾ तूं, कावड़ छॾ तिया कावड़ मुंहिंजी मारींदी। हाणे खिल त सही हाणे चरी, तूं मुंहिंजी ज़ाल थियण वारी, पंहिंजी शादी थींदी, पोइ एॾा ॾिस हर साल जाड़ा फराईंदा वञा, जाड़ा। अरे मुंहिंजो चवण जो मतिलबु टेंशन न कर, अल्लाह ओॾो इतने मैंने नहीं कहा, छोटे मैंने ऐसे कहा। अच्छा हाँ, चश्मों की जरूरत पई है तो थोड़ी था। फिर मैं जाऊँ, घर वालों को बता दूँ? चलो हाँ विन जी आई ना, मैं जाऊँ हाँ विन आना जरूर हो। इंदो आऊँ कौन इंदो, अब्बा इंदो पक्का आएगा ना? हाँ इंदो नहीं तुम्हारी तरह तुम्हारा बाप भी मुकर जाए। चरी तीन जा असीं खानदानी माण्हू आहियूं, जेका हिकु दफ़ा चई छॾियूं था न,
पोइ उते ज़रूरु वेंदा आहियूं भले छा बि थी पए वञ घर ॿुधा मतां हाणे अब्बा खे लठियूं खणी बीहनि पहिरीं अब्बा जॾहिं गरम गिड़े पाण रिश्तो ॿुधाईंदा हेर ॿुधा कीअं मतां नहीं बताऊँ? हा पिणे जा पहिरीं अब्बा कर्ज़ी आहे हाणे पैसी ना करे हाणे अची झले वेही रहे ॿुधा कीअं मतां वेही रहे खाली अब्बा पाण ईंदो शाम जो घर ठीक है। हा तूं वञ टाटा। हा वञ वञ ओ शादी मुंहिंजी थिए पई अदा शादी